हैदराबाद मां खे ख़बर ॾियूं। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच 2013 दौरान NTA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ दाख़िल वधीक 74 दरख़्वास्तूं रद्द कई वियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया हैदराबाद, दादू बदीन, शहीद बेनज़ीराबाद, जामशोरो ऐं मटियारी समेत ॿियनि ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ सभई उम्मीदवारनि 60 खां वधीक वकीलनि मार्फत धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं। दरख़्वास्तुनि ते गॾियल तौर जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस इरशाद अली शाह ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच ॿुधणी कई आहे। अदालती फ़ैसिले में ॼाणायो वियो आहे त ॼाणायल उम्मीदवारनि मामले जे हल लाइ 9 साल गुज़रण बावजूदि कोशिशूं छो न वरितियूं। मामिलो 9 साल अॻु जो आहे। एतिरो अर्सो उम्मीदवार किथे हुआ? अदालती फ़ैसिले में इहो ॼाणायो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच 2013 दौरान NTA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ दाख़िल वधीक 74 दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। हैदराबाद, दादू बदीन, शहीद बेनज़ीराबाद, जामशोरो ऐं मटियारी समेत ॿियनि ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ सभई उम्मीदवारनि 60 खां वधीक वकीलनि मार्फत धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं। राब्तो कयो आहे हैदराबाद में नसीर चन्ना सां। नसीर, आगाह कजो। जी बिशारत, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच 2013 दौरान NTA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ दाख़िल 74 खां वधीक दरख़्वास्तूं जेके आहिनि उहे रद्द करे छॾियूं आहिनि। हैदराबाद, दादू बदीन, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, जामशोरो ऐं मटियारी समेत ॿियनि ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ सभई उम्मीदवारनि 63 वकीलनि मार्फत धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं, जंहिं ते गॾियल तौर ते जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस इरशाद अली शाह ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच जेका आहे उहा ॿुधणी कई, जंहिं ते अदालत फ़ैसिलो ॾिनो त ॼाणायल उम्मीदवारनि मामले जे हल लाइ 9 साल गुज़रण बावजूदि कोशिशूं छो न वरितियूं। मामिलो 9 साल अॻु जो आहे। एतिरो अरसो उम्मीदवार किथे हुआ ऐं ॼाणायल उम्मीदवार 9 साल किथे हुआ ऐं मसइलनि जे हल लाइ लाॻापियल फोरम जे वटि छो न दायूं। हुन खां अॻु जेको आहे वकील अदालत खे चयो त इन खां अॻु अदालत उम्मीदवारनि जो मामिलो ग्रीवेंस कमेटी ॾांहुं मुंतक़िल कयो हो। हुन लाइ ॼाणायल मामले ते बि नज़रसानी कई वञे, जंहिं ते अदालत चयो त इन खां अॻु अहिड़ी नोयत जा जेके केस में आयल फ़ैसिला आहिनि उन्हनि जा असां पाबंद न आहियूं, छाकाणि त उन्हनि में 9 सालनि जी तारीख़ जो बहस न आयो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बैदि 74 दरख़्वास्तूं जारी करण जो रद्द करण जो आर्डर जारी करे छॾियो आहे। जी ठीकु आहे नसीर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।